IMF जो प्रोग्राम ख़ुशी विचान पर मजबूरी में क़बूल कयो। कर्ज़नि मां जिंदाजी करणी आहे त गॾिजी कमु करणो पवंदो ऐं पंहिंजे पेरनि ते बीहणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो मुख़्तलिफ़ हंधनि ते तक़रीबुनि खे ख़िताब हिन चवणु आहे त सऊदी अरब क़ौमी नाणे में $2 अरब जमा कराए ॾुखे वक़्त में साथ निभायो आहे। ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾियण ते सऊदी अरब जो थोराईतो आहियां। असांजे पाड़ेसरी मुल्क 1991 में IMF खां आख़िरी कर्ज़ जो प्रोग्राम वरितो हो। हाणे रोइण सां कमु न हलंदो। माज़ी मां सबक़ सिखी हिकु क़ौम वांगुरु अॻिते वधणो पवंदो। मुआशी सूरत-हाल में तरतीब बार बहितरी अची रही आहे। ईंदड़ कुझु सालनि में पाकिस्तान ख़िते जो ख़ुशहाल मुल्क हूंदो। मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी हूंदो। ईंदड़ वज़ीर आज़म लाइ शहबाज शरीफ़ जे नाले ते इत्तफ़ाक़ न थियो आहे। असेंबलियुनि जो मुदो पूरो थियण खां पोइ 2 महीननि अंदरि आम चूंडूं थींदियूं। निगरान वॾे वज़ीर लाइ ऑपोज़िशन लाइ मुशावरत कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं अब्दुल्ला शाह गाज़ी जे उर्स जी पुॼाणी वारी तक़रीब में शिरकत बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ऑपोज़िशन लीडर खे गिरफ़्तारी खां न ॾिजणु घुरिजे। लीडर ऑफ द हाउस ऐं ऑपोज़िशन लीडर जो गॾिजी फ़ैसिलो करणो पवंदो। सिंध खे गैस जो पूरो हक़ न मिली रहियो आहे। सिंध 70 सैकड़ो गैस पैदा करे थी। आदमशुमारी जे पेश कयल अंगनि अखरनि मां हू मुतमैन नाहिनि। नूरियाबाद पावर प्लांट कराची खे सभ खां सस्ती बिजली ॾेई रहियो आहे। असांजो कंहिं सां बि झेड़ो नाहे। माज़ी में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ मुहिम हलाई वई। PP जा लीडर ऐं जियाला जमहूरियत पसंदि आहिनि। PTI चेयरमैन जी सोच आमराणी आहे। असां कंहिं जे ॻाल्हाइण ते पाबंदी नाहे लॻाई। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त असां सभई गॾिजी कराची जी तरक़ी लाइ कमु कंदासीं। MQM जे बाइकॉट सबबि फ़ाइदो सिर्फ़ जमायत इस्लामी खे पहुतो। पीपल्स पार्टी वॾे मैंडेट सां ॿीहर हुकूमत ठाहींदी। दोस्त मुल्क सऊदी अरब स्टेट बैंक में $2 अरब जमा कराए छॾिया। मां वज़ीर आज़म आर्मी चीफ ऐं पंहिंजे तरफ़ां सऊदी हुकूमत जो थोराईतो आहियां। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त मुस्तक़बिल में मुआशी मामलनि में वधीक बहितरी ॾांहुं वेंदासीं। पाकिस्तान जी मईशत पहिरियां खां बहितर आहे। जल्द वधीक इस्तेहकाम पैदा थींदो। नाणे वारी वज़ारत ऐं IMF विच में एक्सटर्नल फाइनेंसिंग जो मामिलो तइ थी वियो। ज़रियनि मूजिबि IMF नाणे वारी वज़ारत ॾांहुं उमाणियल $8 अरब 20 करोड़ जी फाइनेंसिंग गैप जो मंसूबो मञी वरितो आहे। IMF आलमी बैंक, एशियन डेवलपमेंट बैंक, चीन, सऊदीया ऐं गॾियल अरब इमारतुनि खां फाइनेंसिंग हासिल कई वेंदी। ऐं कंदकोट भरिसां कुझु ॾींहं अॻु अगवा थी वियल बडाणी वासी जगदेश कुमार ऐं संदसि पोटे जयदीप जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जो गबलू जे कचे में बंगवार गैंग ख़िलाफ़ ऑपरेशन ॾोहारियुनि खे थाकनि खे बाहियूं। पुलिस शक जे बुनियाद ते 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो।